STV न्यूज़ के नाज़रीन खे हिकु ॾुखारी ख़बर ॿुधाईंदा हलूं त सिंध जो नाले वारो शाइर अदीब ग़ुलाम चंद अंग्रेज़ कराची जी सिविल अस्पताल में कोरोना जी बीमारी सबबु वफ़ात करे वियो आहे। ग़ुलाम चंद अंग्रेज़ कुछ ॾींहं खां कोरोना वबा सबबु कराची जे सिविल अस्पताल में ज़ेर इलाज हो, जेको अॼु सुबुह कोरोना सां जहिड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। ग़ुलाम चंद अंग्रेज़ जे उचिते विछोड़े ते सिंध जे शाइरनि अदीबनि में ॾुख जी लहर छाइण लाइ संदसि तदफ़ीन ज़िले सिजावल जे शहर मीरपुर पठोर में कई वेंदी। STV न्यूज़ जे नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध जो नाले वारो शाइर अदीब ग़ुलाम चंद अंग्रेज़ कोरोना जी बीमारी सबबु कराची सिविल अस्पताल में वफ़ात करे वियो आहे, जंहिंजी तदफ़ीन सिजावल ज़िले जे शहर मीरपुर पठोर में कई वेंदी। हर ख़बर अव्हांजी पहुच ताईं ॾिसंदा रहो सरफ़ ऐं सरफ़ STV न्यूज़।